साईं सिकंदर जतोई साहब, साईं डॉक्टर जब्बार खुशू साहब, साईं अतीक रहमान सोलंकी साहब, मुझे सिंधी सूह जिंद जा सदर, तनकन जा उहदेदार, असांजे मेज़बान सिटी जो सदर, अस्सलाम वालेकुम जी उस्ताद। साईं मुझा मूं कल साईं सिकंदर के गुज़ारिश कई कि जो कराची जो असां एहतजाज जो सॾु ॾिनो आहे वो इंतहाई मजबूरी में उस्ताद जा मसला ॾींहों ॾींहुं वधंदा वञनि पिया, उस्ताद परेशान पिया थियनि। ये मसइले ते आउं प्रेस कॉन्फ्रेंस में निशानी करे चुको आहियां, साईं सिकंदर भी निशानी करे चुको आहे, पर कुछ मसला जो ज़रूर कंदुसि उनमें फेरस जो वॾी मुल्क सिंधी उस्ताद सां मसलो आहे वो आहे बायोमेट्रिक। बायोमेट्रिक जो अज़ाब आहे वो सिंधी उस्ताद ख़त्म करे ज़िले ते आंदो वञे त सिंध जो उस्ताद जो मसइले जो हल थींदो। बायोमेट्रिक जी आड़ में ये पूरी सिंध में उस्ताद के टर्मिनेट कयो पियो वञे, इंक्रीमेंटूं कटियूं पियूं वञनि, इंतहाई मन हिकिड़ो जी सम्झ रुश्वत जो रेट वधायो पियो वञे। उनखां पोइ आहे असांजा जेके 2001 खां 2019 ताईं जेके उस्ताद भर्ती थियल आहिनि, मुंहिंजे घर 2001 खां नौजवान मुंहिंजा अछावर थी विया आहिनि, पर दोस्त उनखे हिकिड़ो नौजवान जो सीनियर जूनियर जो तहसीलदारी जो न ॾिनी तंज़ीम जा सभु वारस नौजवान वारस असां सीनियर वारस आहियूं, सभु तंज़ीम जी जानियूं सभु तंज़ीम जी हेठि कयूं खुदरा अहिड़ो को बि तासर न ॾियो। तव्हांजा मसला असांजा मसला तव्हांजा मसला हीअ पेट्रियल में सभिनी जी वारस आहे, हीअ असांजी मदर तंज़ीम आहे, असांजी माउ आहे। उन जे करे असां 2001 खां 2019 ताईं जेके कॉन्ट्रेक्ट ते उस्ताद भर्ती थियल आहिनि, असां चऊं था त उनखे डेट ऑफ अपॉइंटमेंट खां ॿियनि वांगे डेट ॿियनि सुबुह वांगे उनखे पंहिंजी मुक़ररी वारे तरह खां रेगुलर के जेके बि हुनजा जायज़ हक़ उनखे ॾिना वञनि त काफ़ी सारा मसला हल थी वेंदा। उनखां पोइ अपग्रेडेशन जो जेको मसलो उहो असां चयो था त उहो बिना शर्त जे ॾिनो वञे। जीअं क्लार्क आहिनि उनजी अपग्रेडेशन कई आहे, बायोमेट्रिक असिस्टेंट उनजी अपग्रेडेशन कई आहे, ऐं कंप्यूटर ऑपरेटर उनजी अपग्रेडेशन कई आहे, पुलिस वारी अपग्रेडेशन कई आहे, त उनखां को कागज़ कोन वठो वियो आहे। त उस्ताद जे मथां सभु कानून लागू कया आहिनि, खुदरा उस्ताद रहम कयो, इहो कानून ख़तमु करियो। उनखां पोइ असांजो कैंपस क्लस्टर हब स्कूल सच पुछ सां सिंध जी प्राइमरी तइलीम जो वॾो बेड़ो ॿुॾो आहे, उस्ताद वॾो परेशान आहे। माना सम्झो त असांजे मथां हिकिड़ा सूबेदार प्राइमरी उस्ताद जे मथां मुसलत कया विया आहिनि, जेका असांजे स्कूलनि जी इनरोलमेंट हुई उहा ख़तमु थी वई आहे, ऐं प्राइमरी उस्ताद खे ईअं सम्झो त हिकिड़ो ग़ुलाम बनायो वियो आहे। दुनिया जी तरक़ी जी राज़ ई आहे प्राइमरी। तव्हां महिरबानी करे प्राइमरी उस्ताद जी इज़त करियो, हुकूमत खे अपील आहे प्राइमरी उस्ताद के तव्हां फैसिलिटेट करियो, उनखे मराव तो ॾियो। आउं त चवां थो प्राइमरी उस्ताद खे 17 बि ॾियो, 18 बि ॾियो, 19 बि ॾियो, 20 बि ॾियो, उनखां सवाइ सिंध तरक़ी कॾहिं कोन कंदी। तव्हां उस्ताद जी इज़त करियो, प्राइमरी उस्ताद जी इज़त करियो। ख़ुदा जी कसम ते ॾिसो प्राइमरी उस्ताद तव्हांखे किथे तलीम मथे पहुचाए ॾे। असांजे स्कूल में का बि सहूलियतूं कोन्हनि, ॿारनि जे लाइ न को फर्नीचर आहिनि, न को वॉशरूम आहिनि। सिंधी तइलीम ते वॾी बचत सिंधी तइलीम जी आहे। अफ़सोस सां चवणो थो पए त हींअर हिकिड़ो इदारो आहे उन रिपोर्ट ॾिनी आहे त करप्टिंग इदारो सिंधी तइलीम खातो आहे। अदा उस्ताद वीचारो सिर्फ़ु पकड़ थो वञे, इहे जेके बजटूं आहिनि उस्ताद जे हथ में न आहिनि, इहे डीडीओ जे हथ में आहिनि, इहे सेक्रेटरी जे हथ में आहिनि, इहे मिनिस्टर जे हथ में आहिनि, इहे डायरेक्टर जे हथ में, इहे जीओ जे हथ में, इहे प्राइमरी उस्ताद जे हथ में कोन्हे। के दोस्त मूंखे ॿुधायो त 14 साल में 300 अरब खां वधीक तइलीम खाते में माना ख़र्च थी चुका आहिनि। तव्हां ॾिसो स्कूल में फी करे कुझु न आहे। अॼु पोइ असांखे इहे इल्ज़ाम पिया लॻनि। ऐं मिनिस्टर साहिब खे गुज़ारिश कंदुसि, सेक्रेटरी साहिब खे गुज़ारिश कंदुसि, तूं असां उस्ताद जी नुमाइंदनि खे विहार, उस्तादनि खे विहारे पॉलिसियूं ठाहियो न, त ॾिसो कीअं सिंधी तइलीम सुधरंदी। तव्हां एयर कंडीशन रूमनि में वेही हिते वेही चलो हीअं करे चइबी माना हाणे वरी नओं सिस्टम वरी उस्ताद जे मथां वरी गज़टेड माण्हू खां उस्ताद मुक़ररु थियो। असां सॼो उस्ताद जो क़बूल हाणे कोन करासीं।
असां चाहियूं त सिंधी उस्ताद जी इज़त कयो, जे न कंदो त असां मजबूरन असांजो जमहूरियो हक़ आहे एहतिजाज करणु, असां एहतिजाज कंदासीं। उन खां पोइ असांजा जेके रिटायर उस्ताद आहिनि, तव्हां ग्रुप इंश्योरेंस हर महीने असां खां कठो था, उहो असांखे नथो मिले, छो था ॾियो, असांजो हक़ आहे, मदद मिले। ऐं बेनुल फद तव्हां सीनियर मौक़ा वठो, बेनुल फद असांजो कटे थो, वरी उहो उख्तियार वञे डीसी रेवेन्यू वारनि खे आहे। ही केॾो ज़ुल्म आहे, केॾी नाइंसाफ़ी आहे सिंध जे उस्ताद सां। बाबा इहो तव्हां तइलीम खाते ऑफिसर खे ॾियो न, इहो हुन किताब छो न इहो ठाहियो। काफ़ी सारा अहिड़ा मसइला असांजी टीचर्स कोटा आहे। ॾिसो पुलिस वारनि खे, मूंखे दोस्त खे मोकिलिया त पुलिस वारनि खे बि माना गैरेज मार्कूं बंदि थियूं, हुनजी औलाद इहा जॾहिं हो इंटरव्यू ॾींदा आहिनि। असां चओ त हुकूमत चई दफ़ा वर्ल्ड बैंक जो शॉर्ट कोटा, न को MP आहे, न को मिनिस्ट्री आहे, न को CM आहे। इन करे असां अवांखे हाणे कोटा कोन ॾींदासीं, कोटा सिस्टम ख़तमु थी वियो आहे। चलो ठीकु आहे, इहा असीं मञूं था, पर उस्ताद जी औलाद किथां हली? असां चऊं था जॾहिं हो बीहे था इम्तिहान में त घटि में घटि उस्ताद जी औलाद इहो त महिरबानी कयो, उनखे 25 गैस मार्कूं त ॾियो न, त जी उस्ताद जी औलाद उनजी सारो औलाद आहे, त वाह त पघार एतिरे था ॾियो जंहिंमां उस्ताद जो पहुचाए ॾियो, उहो बुराई कोन थी। ही महांगी दौर लॻो पियो आहे। तव्हां सेक्रेटरी मुलाज़िम जी 100% यूटिली असां अलाउंस वधाए छॾियो। वज़ीर ऐं बस अञा भारत काशा जेतिरा न आहे, CM हाउस जा मुलाज़िम उन जा पघार वधाए छॾिया। वरी ॿिया डॉक्टर साहिब आहिनि, उनखे डिज़र्ट अलाउंस हुयो था। मुंहिंजे थर जे उस्ताद कहिड़ो ॾोको आहे, मुंहिंजे कोस्तान जे उस्ताद कहिड़ो ॾोको आहे। असां त उनखे जेके परे परे शइ मुल्क था वञनि, उनखे उहे मराद मिलणु घुरिजनि जेके ॿियनि खे ॾियो। काफ़ी सारा मसइला आहिनि, उनजे हलनि जा सदर मुंहिंजा मर्कज़ी